لم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك ولم يكن له ولي من الذل وكبره تكبيرا. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أعوذ بالله من الشيطان الرجيم. الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس ذلك بأنهم قالوا إنما البيع مثل الربا وأحل الله البيع وحرم الربا فمن جاءه موعظة من ربه فانتهى فله ما سلف وأمره إلى الله ومن عاد فأولئك أصحاب النار هم فيها خالدون. आऊं तमहीद में सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी रिवायत पेश कंदुसि पंहिंजे मौज़ू व्याज जी क़बाहत शनात ऐं हुरमत जे मुतालिक़। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन उम्मत जी जेका तरबियत कई उन तरबियत में अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गुनाहुनि में सभई गुनाह हराम आहिनि, पर अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हराम कमनि जे इर्तिकाब खां तमामु घणो परे रहण जी तरबियत फरमाई आहे। पाण फरमाइनि था त इन्नल हलाल बय्यिनुन व इन्नल हराम बय्यिन। हलाल वाज़े आहे ऐं हराम बि वाज़े आहे। हलाल ऐं हराम जे विच में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुश्तबा आहिनि। फरमायो जेको माण्हू मुश्तबा शयुनि खां बची वियो, पासो कयईं, छॾे ॾिनई, उन माण्हूअ पंहिंजो दीन बि बचाए वरितो ऐं पंहिंजी इज़त बि महफ़ूज़ रखी। पर जेको माण्हू मुश्तबा शयुनि में घिड़ी पियो, इर्तिकाब करे वेठो, उन जो मिसाल उन धराड़ जीअं आहे जेको पंहिंजो माल रख कयल ज़मीन, उन आबाद ज़मीन खे वेझो चारे थो। हाणे जॾहिं माल आहे ई बननि ते त उहो माल उन ज़मीन में भेल कंदे वेर न कंदो। ऐं पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त ख़बरदार, हर बादशाह जी हिकु रख हूंदी आहे, हिकु चरागाह हूंदी आहे। व इन हिमल्लाहि महारिमुहु। ऐं ख़बरदार, अल्लाह ताला जी जेका रख आहे तव्हां मुस्लमाननि जे लाइ, जेको नोगो एरिया आहे, ममनू आहे, उहो अल्लाह ताला जा हराम कयल कम आहिनि। यानी हराम कमनि खां बचण जे लाइ अल्लाह जे प्यारे पैगंबर इंतिहाई परे रहण जी तरबियत फरमाई आहे। मुसलमान भाइरो, सही बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर जो सहाबी सैयदना अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे शागिर्दनि सां मुखातिब आहिनि। या अय्युहन नास इन्नकुम लतअमलून अमालन हिय अदक्कु फी अयुनिकुम मिन अश-शा'r। अवी अहिड़ा अहिड़ा कम करे रहिया आहियो जेके अव्हां जी निगाहुनि में वार जेको आहे, मथे जो वार, जिस्म जो वार, उन खां उहे कम हल्का ऐं मामूली आहिनि। व इन्ना कुन्ना नउद्दु अला अहद रसूलिल्लाहि मिनल मुबिक़ात। हालांकि इन्हनि साॻी कमनि खे असां सहाबा अल्लाह जे पैगंबर जे दौर में हलाक करण वारा, तबाह करण वारा गुनाह शुमार कंदा हुआसीं। हिन वक़्त आऊं ऐं तव्हां पंहिंजनि दिलनि जो जाइज़ो वठूं, असांजी गुनाहुनि जे मैदान में छा कैफ़ियत आहे। सही बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जा प्यारा पैगंबर फरमाइनि था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लयातियन्न अलन नास ज़मानुन
एक वक्त माण्हुनि ते ज़रूर ईंदो जंहिंमें ला युबालिल मर्उ, माण्हू खे का परवाह कोन हूंदी, बिमा अखदल माल, त माल किथां खां हिन वटि अचे पियो, अमिन हलालिन अम हरामिन, माल हलाल तरीक़े सां अचे पियो या हराम तरीक़े सां अचे पियो, हिन माण्हू खे उनजी ओन ई कोन हूंदी। ही उहो दौर आहे जंहिंमें गुनाहुनि खां एहतियात परे जी ॻाल्हि आहे, पर बरमला गुनाह कया वञनि था। उन्हनि गुनाहुनि में हिकु संगीन तरीन गुनाह उहो व्याज आहे। व्याज जी संगीनी जे लाइ आउं सम्झां थो अल्लाह जे प्यारे पैगंबर जो इहो फरमान काफ़ी आहे। पाण फरमाइनि था त हराम जा व्याज जा 73 भाङा आहिनि। उन्हनि मां घटि में घटि भाङो ही आहे जो को शख़्स पंहिंजे सॻीअ माउ सां बदकारी करे। अल्लाह रहम फरमाए, माने हेॾो हिकु कबी फेल जेको इंसानियत सोज़ हुजे, जंहिं फेल जे फाइल खे आऊं ऐं तव्हां इंसान नथा सम्झूं, बल्कि जानवरनि में बि इहो फेल मयूब आहे, मज़मूम आहे। उन फेल जा मुर्तकिबीन व्याज खोर माण्हू व्याज खाइनि मथा उनखे जाइज़ सम्झनि था। हालांकि इहा किरत, इहो तरीक़ाकार, इहो यहूदियुनि जो हो जिन ते अल्लाह सुब्हानहु व तआला जो दमन नाज़िल थियो। अल्लज़ीना याकुलूना रिबा ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमु अल्लज़ी यतखब्बतुहु शैतानु मिनल मस, जेके व्याज खाइनि था क़यामत जे ॾियारे जॾहिं अल्लाह जी बारगाह में पेश थींदा, हिननि जी हालत अहिड़ी अबतर हूंदी ॼण त शैतान हिननि खे छुही करे हिननि खे छितो ऐं चरियो करे छॾियो आहे। कारण छा आहे? हिननि जी ज़िल्लत ऐं रुसवाई हिननि जो मुक़दर बणिजी वई आहे। कारण कहिड़ो आहे? ज़ालिक बिअन्नहुम क़ालू इन्नमल बैउ मिस्लु रिबा, इहो इन करे जो दुनिया में अल्लाह जे हराम कयल कम खे हिननि हलाल सम्झो, हिननि हलाल कम खां बि हराम कम जी अहमियत वधाए छॾी। हिननि चयो त इन्नमल बैउ मिस्लु रिबा, जेको कारोबार आहे इहो साॻियो व्याज जीअं आहे। व्याज छा आहे? व्याज इहो आहे तव्हां पैसा इन्वेस्ट करे छॾियो, तव्हां पैसा कंहिंजे हवाले करियो, उन्हनि पैसनि उन कर्ज़ जी जेका तव्हां उनखे मोहलत ॾिनी आहे, वक़्तु ॾिनो आहे, उन जे बदिले में पैसा वंदा वञनि। उन जूं कई रोयतूं आहिनि। सभ खां पहिरीं बैंकारी सिस्टम आहे। जेको मैनेजर आहे, बैंक जो चौकीदार आहे, बैंक जो दाई आहे, उन्हनि मां हर हिकु जो साईं तव्हां चओ था बिना महिनत जे पैसे ते पैसो जाइज़ कोन्हे। असां त पंहिंजी महिनत करियूं था, नूर निचोयूं था, असां लिखूं था, पढ़ूं था, रिकॉर्ड ठाहियूं था, भॼूं था, डुकूं था, वर्किंग कयूं था। हालांकि अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, लअन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकिल रिबा व मूकिलहु व कातिबहु व शाहिदई। सही बुखारी जी रिवायत आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर व्याज खाइण वारे ते, व्याज खाइण खाराइण वारे ते, व्याज लिखण वारे ते, व्याज जे गवाहुनि ते लानत फरमाई आहे। लानत थियल कम खे हिन वक़्त जो मुस्लमान थिए थो, मुंहिंजी महिनत आहे, मुंहिंजी मज़दूरी आहे, मुंहिंजे पघर जो उजोरो आहियां वठां थो अदा। अल्लाह जे प्यारे पैगंबर तयीन फरमाए छॾी, जेको असुल सिस्टम आहे उन सिस्टम में ई तबाही आहे, सिस्टम ई मलून आहे। पोइ थिए छा थो? अपना घर जी स्कीम, गदन जी स्कीम, हारी ज़मींदार भाण खणनि था, हर जाइ ते बैंक छा करे थी, तव्हांखे दुकाननि तां उहे शयूं परचेज कराए थी ऐं तव्हां खां उन ते व्याज वठे थी। ही छा आहे? पाण वटि हीला हूंदा आहिनि, अदा कारोबार आहे, तव्हांजो कारोबार दुकानदार सां आहे, पर पैसो अञा को ॿियो इदारो ॾे पियो, उहो पैसे ते पैसो वठे पियो, इहो व्याज आहे। असां गवर्नमेंट मुलाज़िम आहियूं, जीपी फंड आहिनि, महाना पगार मां कटौती थिए थी, उन ते व्याज लॻे थो। बिल आख़िर छा थिए थो? असांजी असुल रक़म जेका आहे उहा आहे 2 लख रुपया, उन ते व्याज लॻो आहे 10 लख रुपया। असीं अखियूं बंदि करे खणंदा आहियूं, असीं चवंदा आहियूं अदान में असांजा वस कोन्हे। हालांकि इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन हराम खे हड़प करण ऐं ॾिकाइण जे लाइ बहानो आहे।
जेकॾहिं न त ॻाल्हि वाज़े आहे। इन खां वधीक चिटी ॻाल्हि, पाण वटि किस्तनि ते एडवांस पगारूं खणूं था। मूंखे ॿुधायो इहो छा आहे? पगारूं खणूं था, किस्तनि में कर्ज़नि में थियूं, उन्हनि ते व्याज बि असांखां वरितो वञे थो। मुंहिंजा भाइरो, व्याज खे सिंह कोन हूंदा आहिनि। इहो ई व्याज आहे जंहिंखां अल्लाह जे प्यारे पैगंबर मना फरमायो आहे। इन खां बचणो आहे। इन जे लाइ व्याजी माण्हुनि जे लाइ वईद आहे। तव्हां ॿुधी, हिननि माण्हुनि चयो त इन्नमल बैउ मिस्लु रिबा, ई वापार बि व्याज जीअं आहे। फमन जाअहु मौइज़तुम मिन रब्बिही फंतहा फलहु मा सलफ। व्याज खाधे हिकु दौर हो, हाणे अल्लाह जो पैगाम अची वियो, जेकॾहिं व्याज छॾे ॾिनई त जेको थियो सो थियो। व अमरुहु इलल्लाह, मामलो अल्लाह जे हवाले। वमन आद फउलाइक असहाबुन नार हुम फीहा खालिदून। जेकॾहिं कंहिं माण्हू वटि अल्लाह जी वही पहुची वई, ख़बर पइजी वई, पोइ बि व्याज खाए थो, क़ुर उनखे जनमी चवे थो। क़ुर उनखे जनमी चवे थो। अल्लाह अकबर। क़ुर करीम में जेका व्याज जी शनात बयान कई आहे, उन मिसाल यहूदिन जो ॾिनो आहे। वबिज़ुल्मि मिनल्लज़ीना हादू हर्रमना अलैहिम तय्यिबात उहिल्लत लहुम वबिसद्दिहिम अन सबीलिल्लाहि कसीरा वअख़्ज़िहिम अर्रिबा वक़द नुहू अन्हु वअकलिहिम अमवालन नास बिलबातिल वअज़्ना लिलकाफ़िरीन मिनहुम अज़ाबन अलीमा। यहूदन जे ज़ुल्मनि जे करे उन्हनि ते पाक शयूं अल्लाह हराम करे छॾियूं। उन्हनि जे ज़ुल्मनि में, उन्हनि जे जराइम में हिकु वॾो जुर्म इहो बि हो, वअख़्ज़िहिम अर्रिबा रिबा वक़द नुहू अन्हु। ही व्याज खाईंदा हुआ, हालांकि व्याज उन्हनि ते बि हराम हो। ही यहूदी मनूस क़ौम जेका पत्थर बि नफ़रत करे थो, जेका वण बि नफ़रत करे थो, जेका ज़मीन बि नफ़रत करे थी। मुस्लमान तूं उन साॻी यहूदियुनि वारी किरत इख्तियार करी थो ऐं तोखे होश ई कोन्हे, तोखे अहसास ई कोन्हे, तुंहिंजे ज़मीर में उहा सुजागी कोन्हे जो ज़मीन तोखे झंझोड़े त सॻीअ मां सां बदकारी करण जे बराबर तूं गुनाह करे पियो ऐं तोखे को अहसास ई कोन्हे को। उनजे करे अल्लाह पाक वईद ॿुधाई, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वज़रू मा बक़िया मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन। ईमान वारो अल्लाह जो ख़ौफ करियो, जेको व्याज बाक़ी आहे उहो छॾे ॾियो जेकॾहिं मोमिन आयो त। मोमिन मञींदो आहे, तस्लीम कंदो आहे, अॻिते न आहे वधंदो, बग़ावत न आहे कंदो, उहो हमेशह अल्लाह जे पैगंबर जे अमर तहत रहंदो आहे। उन जे क़ुर हिननि माण्हुनि खे अज़ीम अंदाज़ सम्झायो आहे, जेकॾहिं मोमिन आयो त अल्लाह जो ख़ौफ करियो ऐं व्याज छॾे ॾियो। जेकॾहिं व्याज खाइण था छॾियो, फअज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही, पोइ अल्लाह जे पैगंबर सां ऐलान जंग करियो। अल्लाह अकबर। आहे हिम्मत कंहिंमें, आहे हिम्मत बर्दाश्त आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन सां को जंग जो सोचे सघे, अल्लाह जे प्यारे पैगंबर सां को जंग जो सोचे सघे। अल्लाह जा मानो पाण कुझु कोन आहियूं। उनजे करे जेके व्याज जा क़िस्म आहिनि, ही वीसी स्कीमूं, ही मोटर बाइक जूं स्कीमूं, अब वीसी रखी वई, हर माण्हू महाना 5000 रुपया जमा कराए पियो। 3 वीसी निकिती, बाक़ी सभु वीसियूं माफ़ मोटरसाइकिल आयो हिनखे। ऐं जिन ॿिनि माण्हुनि पैसा ॾिना उन्हनि जा विया। इन खां सवाइ ही अपना घर स्कीम, हिन में छा आहे, इन में बि साॻी किस्त तव्हांजी छा आहे, लेट थी वई हली, तव्हां ते व्याज लॻी वेंदो हलियो। सरमाएदार इन्वेस्ट कनि था, तव्हांखे ज़रूरत आहे 50 मेओ तव्हांखे वठी ॾियनि था, हर महीने 5 लख जी मिली। ही चए थो आउं तोखे मेओ वठी ॾींदुसि ऐं हर महीने ते मुंहिंजो नफ़ो 50,000 रुपया हूंदो। ही व्याज आहे, बिल्कुलु वाज़े तौर ते व्याज आहे, पैसे ते पैसो कमाए पियो। अल्लाह रहम फरमाए। त अर्ज़ कयमि पे, पंहिंजे मुआशिरे में काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके आम आहिनि। अल्लाह ताला खां दुआ घुरूं था, अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे हिन मूदी मर्द खां, हिन मोले गुनाह खां बचाए, इस्लाह फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।